सां ॻाल्हायो। अच्छा शादी जे रोशनी सरदार साईं हुआ साजिद सां ई शादी करण थी चाहे। छा भाई बसरा गाल बंगुल थारियो आ बी गाल त सॼी जिंदगी मुझे दुश्मन थी रहियो आहे, मुझे दुश्मन थी रहियो आहे यो बंगुल। भाई बसरा हाणे बि इन बंगुल खान ते मूंखे तिर जेतिरो बि भरोसो न आहे। ये बंगुल खान सांड्रो ॾिठो अथई न, सांड्रो सांड्रे वांगुरु रंग मटाईंदो रहंदो आहे। सरदार साईं मां रोशनीअ धीअ सां इहा ॻाल्हि कई त इहो बंगुल खान जेको आहे सो सॼी उमिरि तव्हांजो दुश्मन रहियो आहे, पर हुन जवाबु ॾिनो चयईं त मां इन दुश्मनीअ खे माइटीअ में बदिलाए छॾींदसि। अच्छा इन जो मतिलब त रोशनी मुंहिंजी न्याणी ज़िद ते बीठी आहे। हल करे ज़िद केतिरो ज़िद कंदी, शायदि उन चेरीअ खे ख़बर ई न आहे त हिन सरदार शाह ज़मान पंहिंजे राज में पंहिंजी न्याणियुनि खे धारियुनि में कॾहिं बि शादी करण जी इजाज़त न ॾिनी आहे। हूअं त सरदार साईं बंगुल असांजे लाइ धारियो कोन्हे, हुनजी लिशत तव्हां सां लॻे थी न। सरदार साईं बंगुल जी भेण तव्हांजी भाॼाई सरदार शाहजहान जी ज़ाल। तो सरदार साईं तव्हां कीअं था चओ पिया त हू धारिया? भाई बसरा तुंहिंजी ॻाल्हि सही आहे, 100% सही आहे, पर राज हिन ॻाल्हि खे क़बूल न कंदो, न कंदो। सरदार साईं मां वञा घर खे हथड़ो ॾियां, हिकु सफ़ाई करे वठां। एहसान साईं बाबा हाणे मुंहिंजो गहो खणो। छा मतिलब? एहसान साईं रेशम हाणे शादीअ जे लाइ राज़ी थी वई आहे। लौंगा या कुछ ॾींहं तूं सब्र कर, मीरा ऐं दिलावर जी शादी थी वञे त पोइ तुंहिंजी शादी बि थी वेंदी। एहसान साईं मीरा ऐं दिलावर जी बि शादी भली थिए, पर मां पंहिंजी शादी का धाम धूम सां थोरी थो करायां। बड़ी मौली साहब खे घुराए ॿ ॿोल पढ़ाए। लौंगा ॾाढी तकड़ अथई। एहसान साईं तकड़ जी ॻाल्हि न आहे, बस माहौल बाहे मोकिलियो बाहे इन करे थो चवां। ठीकु आहे लौंगा तूं शादीअ जी तयारी शुरू कर, मां जल्द तव्हांजी शादी कराईंदुसि। महिरबानी एहसान साईं। बाबा साईं जेकॾहिं हाजी शरीफ़ असां सां विढ़ण जी कोशिश कई वॾो झेड़ो थींदो। थकी हिकिड़ो हणंदोसांसि, हथ कण जो बि टेम कोन मिलंदुसि। हाजी शरीफ़ इन फुर्तरू में एतिरो दम ई न आहे जो बंगुल खान सां टकर खाए। असांजा टुकर खाई असां सां विढ़ंदो, मंठी मरोटे छॾींदोसांसि। पर जेकॾहिं बाबा साईं हाजी शरीफ़ असां सां विढ़ियो, इन सूरत में बहादुर हाजी शरीफ़ खे कतई अकेलो न छॾींदो, हू बि झेड़े में लही पवंदो। पर बाबा साईं जेकॾहिं हाजी शरीफ़ जे पारां बहादुर विढ़ियो, हाशिम ऐं दिलावर बि मैदान में लही ईंदा। पर जेकॾहिं बाबा साईं ईअं थी वियो, उहे सरदार शाह ज़मान मूंखे संग कतई कोन ईंदो। साजिद पुट तुंहिंजी नंढड़ी जवानी आहे, तूं एतिरो घणो न सोच, इहो कॾहिं बि कोन थींदो। मां हाजी शरीफ़ ऐं बहादुर खे पाण में एतिरो विढ़ायो आहे जो हुननि जो ठाह कॾहिं बि कोन थी सघंदो। बाबा साईं तव्हां छा था सम्झो त सरदार शाह ज़मान रोशनीअ संग मूंखे ॾींदो? साजिद पुट शाह ज़मान वॾो ॾिंगो माण्हू आहे, हुनजी का बि ख़बर कान थी पवे। बहरहाल हालतियूं अहिड़ियूं आहिनि जो सरदार इनकार कोन करे सघंदो। हिकु त सरदार खे बि वाह कान्हे, ॿियो त केर बि सरदार खां संग घुरण जी हिमत ई न कंदो। इन जो मतिलब त कम पक्को आहे। साजिद पुट इन्ही समझ त कम पक्को आहे, वॾो कंद थींदो। अरे बंगुल खान वाह वाह जी दोस्ती निभाई अथई। तो जहिड़ो दोस्त हुजे त दुश्मन पालण जी ज़रूरत ई न आहे। दोस्त बणिजी दगा जो अहिड़ो कान हयाव में हयो अथई
जो जीअण तां अरवाह ई खजी वियो आहे मां हाणे ज़िंदा कोन रहां ज़िंदा रही बि छा कयां पाण खे मारींदुसि ख़ुदकशी कंदुसि यार छा थो करे इहो ख़ुदा जी का मार पवई उमिरि त ॾिस ही मुर्शी ख़ुदकशी थो करे वॾो को पुतल आहे हा हींअर तूं अॼु पंहिंजे वाल साहिब सां गॾु सुम्हण थो चाहीं अञा तोखे कम करणा आहिनि हाणे पिस्तल तो हणी पंहिंजे पाण खे उत ते टिनि मुंज ते चढ़ी वियूं आहिनि कॾहिं न पंहिंजे साथी किले खे न तो खाना कम वठिबा नबू कमदार बस हिन ज़िंदगी खां मौत बहितर आहे मौत छा थियो आहे ज़िंदगीअ खे जो मौत खे तो बहितर थो चई मौत बहितर आहे असीं मरी विया आहियूं छा कमदार नबू हाणे हिन ज़िंदगी में रहियो छा आहे तूं ई त हिकिड़ो सुठो दोस्त बचियो आहीं बस मूंखे छॾी हा अॼु छॾी हा त मां पंहिंजी हिन ज़िंदगी खे ख़तम करे छॾियां न बहादुर ॾे वञण जहिड़ो रहियो आहे न ई वरी बंगुल ॾे वञण जहिड़ो रहियो आहे मां आख़िर कयां त कयां छा हाजी शरीफ न वञ तूं बंगुल ॾे न वञ तूं नवाब ॾे न वञ तूं बहादुर ॾे तोसां नबू कमदार गॾु आहे मरद जंद तोसां गॾु हाजी शरीफ हिम्मत कर बुद्ध न ॾेखार अच मूंसां अच जे चंदे ते कंदुसि हलिया अच मूंसां अच अच बाबा साईं मां शादी करे रही आहियां जिंदगी मुंहिंजी आहे मूंखे गुज़ारणी आहे तव्हांखे छा प्रॉब्लम आहे रोशनी पुट इहो न विसार तो तुंहिंजे साम्हूं केरु बीठो आहे तुंहिंजे साम्हूं हिकु पीउ सां गॾोगॾु सतनि राजनि जो सरदार शाह ज़मान ख़ान बीठो आहे जेको कौल जो सचो ऐं वाइदे जो पको माण्हू आहे ॻाल्हि जेको मां चवंदो आहियां कंदो बि आहियां ऐं मूंखे हर फ़ैसिलो सरदार बणिजी करणो पवंदो बाबा साईं तव्हां मुंहिंजा सरदार न बल्कि मुंहिंजा बाबा साईं आहियो बाबा साईं मां तव्हांजे राज जी कुर्मत करण वारी बोरियत न आहियां बाबा साईं मां तव्हांजी धीउ आहियां तव्हांखे मुंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो हिकु पीउ बणिजी करणो पवंदो रोशनी मां तोखे कीअं सम्झायां मां तोखे साजिद जो पीउ जेको बंगुल ख़ान आहे न उन जा हथ रत सां रंगियल मुंहिंजे वफ़ादार माण्हुनि खे मारे चुको आहे केतिरनि बेगुनाहनि खे माराए चुको आहे मुंहिंजे राज जे माण्हुनि खे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुध रुगो तुझी खुशियुनि जे ख़ातिर साजिद जी ख़ातिर वो बंगुल ख़ान खे रुगो ओताक ताईं अचण जी इजाज़त ॾिनी हुई इन खां पहिरीं बंगुल खे इजाज़त हरगिज़ न हुई सिर्फ़ तव्हां ॿिन्ही जी खुशियुनि जे ख़ातिर पर हाणे इहो बंगुल ख़ान मुंहिंजे घर में त किरी आयो इहा इजाज़त बंगुल खे न पहिरीं ॾिनी न हाणे ॾींदुसि बाबा साईं साजिद मुंहिंजी दिलि में थो रहे मां हुनखे पंहिंजे दिलि मां नथी कढी सघां अव्हां मूंसां वाइदो कयो हुयो जॾहिं मां कब्रिस्तान अम्मा जी क़बर ते वई हुयसि त बाबा साईं तव्हां मुंहिंजी खुशियुनि जो ख़्यालु रखंदव मुंहिंजा पुट मुंहिंजा बच्चा तुझी खुशियूं मूंखे अज़ीज़ आहिनि अहिड़ो कहिड़ो बदबख़्त पीउ आहे जंहिंखे पंहिंजी न्याणी जूं खुशियूं क़बूल न हुजनि अड़ी कहिड़ी तूं ख़ुशि मां ख़ुशि पर इहो जेको बंगुल ख़ान आहे न बंगुल ख़ान साजिद जो पीउ इहो कॾहिं बि तव्हां ॿिन्ही खे ख़ुशि थींदे न ॾिसी सघंदो
परेशान आयो? हाणे त चाचा भी तव्हांजो जमीन में हथ तो बन रहा है। पुट मीरा अदो वडो हाणे पोड़ो थियो कमकार पुजेस कोन थो ऐं ॿियो त वरी कावड़ खणी हाणे सोचे थो त कावड़ या छंडिया त छंडिया कंहिं ते परेशान वीचारो इन करे आ। अहिड़ी ॻाल्हि न आहे हाशिम खान, मां त मीरा जी शादी जे बाबति सोचे रहियो आहियां। बाबा मां शादी कोन कंदसि, मां तव्हां ॿिन्हिनि खे अकेलो छॾे कीअं वेंदसि? पुट मीरा हाणे पाण खे ज़रूरत कोन्हे शादी करण जी। हूअं बि सॼी उम्र पाण घर खां ॿाहिरि रहिया, अकेलो त अधो वॾो थींदो। इन जे करे मां सोचां थो त शादी बि अधे वॾे जी करायूं। ॿी ॻाल्हि ॿुधी अथई न, बेगे ते बसरा बि कावड़ी वेठी आहे, छो त बेगो ॿी शादी करे आयो आहे। हाणे बसरा रोज़ रोज़ बेगे खे चए थी त मूंखे तलाक ॾे, इन्हीअ जे करे अधे वॾे खे वासरो थी पियो आहे। हाशिम मां चवां थो मूंखे मछरा न, मुंहिंजो बुत अॻु में ई ततो पियो आहे। पुट मीरा ॾिठी न कम पुजेस कोन थो, कावड़ वरी घणी। मीरा धीअ मूंखे यार लठ त खणी ॾे, अॼु हाशिम खे हिकिड़ो सटको त ॾियां। अदा वॾा पुलिस जा डंडा ई भॼी पिया, तुंहिंजूं लठियूं छा असर कंदियूं? ॿियो न त। पुट मीरा हाणे तूं हीअं कर, जो का माई ताड़ त अधे वॾे जी शादी करायूं, न त ही असांखे मारण में देर ई कोन कंदो। हा बाबा हा अम्मा त अचण घुर्जे। अस्सलाम वालेकुम चाचा। वालेकुम सलाम। चाचा मानी पचाई थई, ॾाढी बुख लगी है। मूं कहिड़ो ॾोह कयो आहे जो सॼी उमिरि तोखे वेही मानियूं पचाए खारायां? चाचा त पोइ सरदार साईं को शादीअ जी तारीख़ छो नथो वठी? सरदार साईं कॾहिं कहिड़े मसइले में फाथो पिया त कॾहिं कहिड़े मसइले में, टाइम ॾिए त ॻाल्हायासीं न। चाचा हाणे देर न कर, घणो ई रुलियासीं घुमियासीं, हाणे मां चवां थो त शादी करे सुख जो साह खण। सरदार साईं खे वक़्तु ई न आहे, मां सोचां थो त पलीअ सां ॻाल्हायां। चाचा सुमर कंहिं सां बि ॻाल्हाए, वारो कर मुंहिंजी जल्दी शादी कराए त जीअं तुंहिंजी मानी पचाइण मां जान छुटे। दिलावर पीर मुजन जी ख़बर ॾे, लाकब मां आज़ाद थियो या न? हा चाचा, निभागो जेल मां आज़ाद थी वियो, पर ख़बर न आहे त अलाए किथे वञी लिकी वेही रहियो आहे। धूड़ वञी पाए, अलाह कंदो त पंहिंजी नियत ईंदसि। चाचा सुमर उन मुंहिंजी मीरा में हथ विधा आहिनि, मां हुन कमीने खे ज़िंदा कोन छॾींदुसि। हाणे छॾ इहे झेड़े जूं ॻाल्हियूं, हाणे वे त मां तुंहिंजे लाइ मानी खणी अचां। ससुई अञा तोखे ॾिसे मूं ड्रॉ ई कोन कयो आहे त तोते नाराज़ छो थींदुसि? सवाल ई पैदा नथो थिए। बहादुर बाबा वारा गरीब आहिनि ऐं ताज़ी ताज़ी मुंहिंजी शादी कराई अथऊं, कर्ज बि थी वियो अथनि मथे ते। हाणे त ॿिनि वेलनि जी मानी बि मस था खाइनि। जेकॾहिं तोखे बुरो न लॻे तो मां 5-7 बोरियूं अनाज जूं चाचे पले वारे घर मोकिले छॾियां। न बहादुर, बाबा खे अधी मीरा जी भी शादी कराइणी आहे ऐं बाबा वारनि वटि अधी मीरा जे ॾाजे जा पैसा भी न हूंदा। बाबा ॾाढो परेशान हूंदो। बस एतिरी ॻाल्हि, मूं सोचियो त का वॾी ॻाल्हि हूंदी। चरी अधी मीरा जो ॾाज तूं ऐं मां हली वठंदासीं ऐं इहो सॼो ॾाज तुंहिंजी तरफ़ां उनखे गिफ्ट हूंदो। बस हाणे त ठीकु आहे। हा
हाणे मां ॾाढी ख़ुशि आहियां। हाणे भला इन ख़ुशीअ में का गरमा गरम ऐं प्यार वारी चांहि त पीआरियो। हेॾी गर्मीअ में चांहि? न न न न, तव्हां वियो त मां तव्हांजे लाइ थधो थधो खीर थी खणी अचां। अॼु ॿियो ॾींहुं थियो वा, मूं गोश्त न खाधो वा। अॼु टियों ॾींहुं थियो वा, मां दाल खाधी आहे, मुंहिंजो पेट ख़राब थी पियो आहे। अॼु टियों ॾींहुं थियो वा, मूं दाल खाई पंहिंजो पेट ख़राब करे विधो आहे। अॼु वा मां कबूतर ये तारा फाड़ मूंखे छा थो ॾिसी? अस्सलाम वालेकुम मुंहिंजी बेबी। हाय बेबी, हेलो बेबी, आई लव यू बेबी। मां कबूतर जो छो था विफली? न बेबी न, अमीरन सां गॾु रहियो आहियां न, इन करे मां अंग्रेजी ॿोली सिखी आहियां। किट मिट हाउ आर यू, यू आर गोइंग। मूं अंग्रेजी में तुंहिंजी तारीफ़ कई आहे बेबड़ी। सिंधीअ में तारीफ़ करे त मूंखे सम्झ में अचे का ॻाल्हि। बेबी जे तुंहिंजे अखियुनि में ये पिचूं न हुजनि त ॼण ॿ हीरा अखियुनि में पिया अथई, हीरा। बेबी तुंहिंजो वात इहो छिॿो न हुजे न त तुंहिंजा इहे चपड़ा अहिड़ा आहिनि जहिड़ियूं नारगियुनि जूं खलूं ऐं फलियूं, ऐं तुंहिंजा इहे जेके वार आहिनि ॼण कारी कुकड़ पई थी थले ते घुमे, ऐं तुंहिंजो इहो नकड़ो जेको आहे न ॼण गिदरे जी फार पियो थो खावां, ऐं इहे जेके तुंहिंजा फिरू आहिनि उड़े ते लालत आहे। इन ॻाल्हि खे तूं छॾे ॾे, ॼण रिली खे झालर पई आहे। अल्लाह ॾाढी सुहिणी आई बेबी, मां तुंहिंजे हुस्न ते शाइरी लिखी आहे। सची कबूतर मां सुहिणी आहियां? मूंखे त का ख़बर ई न आई आहे। तोखे कीअं ख़बर पवंदी? आईनो कूड़ कोन ॻाल्हाईंदो आहे, सम्झंदी कर ॻाल्हि खे। मुंहिंजो मतिलबु आहे जेको बेबो आहे न उन नज़र सां तोखे हुन ॾिठो ई कोन्हे बेबड़ी। ये जेको बेगो अथई न इन जी नज़र बिले वांगुरु अथई। पर तूं ॿुधाए त तूं मुंहिंजे हुस्न ते कहिड़ो शेर ठाहियो आहे? अर्ज़ कयो थम त उहो जेको शाइर आहे, मूंखे ॾिसी शर्माईंदी न कर, मूंखे ॾिसी मुख़्त में मारींदी न कर, थोड़ो ॾंदण ॾींदी कर, मुस्कुराई थोड़ो मूंॾे बि ॾिसंदी कर, धप में न साड़ींदी कर, सोच कर जलियो त मैं मूरी न खाईंदी कर। कबूतर तूं केॾो न सुठो आई, ऐं इहो जेको निभागो बेगो आहे न मूंखे त ॾिठा ई कान थो हाणे वणे। पोइ मुंहिंजे बारे में थोड़ो सोचींदी करो बेबड़ी। छा मतलब आहे तुंहिंजो? मतलब सफ़ा चिट्टो आहे, इन बेगे खे तलाकड़ी दे ऐं मूंसां शादी कर। बे कबूतर अॼु मां तोखे सिधो थी कयां, अॼु मां तोखे सेखारियां थी त मूंखे तंगी कीअं कबो आहे। ओले रे भोग त खाती करी। मथे में सूर विधो अथनि, हिकु ने बेगे जो बसरा अटण वारी है मथे में लॻो आहे। आशिकी पुट कमदार नबो, या छोकरी मीरा असांजे वाह जी गिची में पई। असां जणनि मोतबर माण्हुनि खे लाकब जवा कराई। इन मीरा जी जिंदगी हाणे बर्बाद करणी आहे, बर्बाद। मदन साईं तव्हां सां जुठ न छोकिरीअ न कई आहे, न कई आहे न छोकिरीअ तव्हां सां जुठ। इहा जुठ तव्हां सां पीर सां न कई आहे, पीर सां न। मां त चवां थो बिलो कयो न पीर सां जो, ये चढ़ियूं न कमदार पुत ते टिंडियूं त पोइ आऊं कंदुसि हाणे इहो बंदोबस्त। तूं रुगो भर चलाव थी मुंहिंजो मौजन साईं। पीर एहसान सां हाणे घटि न थींदी। इनखे मां अहिड़ो सबक सेखारींदुसि सॼी उमिरि यादि रखंदो। मौजन साईं हुन सां गॾु दिलावर हाशिम ऐं शाह ज़मान आहिनि, तूं अकेलो आहीं। हुकुम कर
त हाण तुंहिंजे लाइ माण्हू कचे मां घुराईंदुमि ऐं उहे खिन ॻाल्हाईंदा जिन जे साम्हूं इहे बीह कोन सघंदई छो त हाणे मुंहिंजे पुट ते चिंजड़ियूं चढ़ियूं अथई न लथियूं। कोई नबू कमदार हाणे छा कजे? छा मां पंहिंजी बेइज्जती जो पलान न वठां? वजन साईं आ त चवां त पलान कयो पलान ऐं अहिड़े तरीक़े सां कयो जे नागु मरे लठ बि बचे। मुंहिंजी सलाह वठो पहिरियों हुनखे कमज़ोर कयो कमज़ोर पोइ हुन खां बदिलो वठो अकेलो करे मारियोसि त मुंहिंजे पुट ते चिंजड़ियूं थियूं चढ़नि। इहो ई त तोखां पुछां पियो एहसान खे अकेलो कीअं कयां? साईं मौजन सलाह तोखे उहा ॾींदोमांइ जे तुंहिंजे दिमाग़ में बची वेंदी। तूं पीर एहसान ते तोहमत हण माई रेशम जी हवेलीअ में अकेली छाला विहारे वेठो अथनि छो विहारे वेठो हवेली में अकेलो? ॿारहें ॻोठ में ॻाल्हि हली वेंदी पोइ वेही ॾिस त अकेलो थो थिए नथो थिए। इन ई रेशम ते इन पीर एहसान नियत ख़राब हुआ तॾहिं त पीर करामत खे मारायो ई ऐं हाणे वरी तव्हां ते त तव्हां छो लॻा इहो इल्ज़ाम हणो मथां? ख़बर अथव माई रेशम खे पंहिंजे चाल में फासाए सॼी मिल्कियत पंहिंजे कब्ज़े में करण थो चाहे ईअं कब्ज़े में ईअं कब्ज़ो करण न ॾींदासूंसि छो त हाणे पुट ते चिंजड़ियूं चढ़ियूं आहिनि। कमदार नबू ॻाल्हि त लख जी कई अथई पर इहो कमु केरु कंदो कीअं थींदो? वजन साईं तव्हां बेफ़िक्र थी वञो इहो कमु आहे नबू कमदार कंदो नबू कमदार। जॾहिं नबू कमदार जे पुट ते चिंजड़ियूं चढ़ंदियूं आहिनि न दिमाग़ चरियो थी वेंदो त चरियो ॻोल्हे कोन लभंदई। वाह नबू कमदार वाह ओ ये कंडन जिया